सेंट्रल पुलिस ऑफिस कराची में एक शादी तकरीब दौरान आईजी सिंध रिफत मुख्तियार राजा, एसएसपी कोरंगी, एसएचओ सऊदाबाद ऐं संदन टीम के ॾोहनि ख़िलाफ़ बहितरीन कारकर्दगी ते CC1 सर्टिफिकेट ऐं इनाम ॾिना। उन मौक़े ते एडिशनल आईजी कराची ख़ादिम हुसैन रिंद पिणु मौजूदु हो। तफ़सील मूजिबि 19 नवंबर ते कोरंगी इंडस्ट्री एरिया में नामालूम जवादारनि असगरी सिक्योरिटी कंपनीअ जी वैन मां रक़म फुर करे फ़रार थी विया। इतला मिलण ते SSP कोरंगी, SHO सऊदाबाद ऐं ॿियनि ऑफिसरनि ऐं अहलकारनि खे घुराए वाक़िए जे ख़ासि कार्रवाईअ जे लाइ टीम जोड़ी वई, जंहिं टेक्निकल बुनियादनि ते वाक़िए में मुलवस चइनि जवादारनि खे गिरफ़्तार करण लाइ ॾींहुं राति महिनत कई ऐं वैन मां फुर थियल 5 करोड़ 55 लख रुपया हथ कया। अहिड़े तरह हिकु ॿिए वाक़िए में सऊदाबाद पुलिस सां मुक़ाबले दौरान 4 फोरू मारिजी विया। उन दौरान असगरी सिक्योरिटी कंपनी SSP कोरंगी, SHO सऊदाबाद ऐं संदन टीम लाइ इनाम जो ऐलान पिणु कयो वियो। आईजी सिंध चयो त ॾोहनि ख़िलाफ़ बहितरीन कारकर्दगीअ ते ज़िले पुलिस ऑफिसरनि ऐं संदन टीमुनि खे साराहियो वेंदो ऐं खेनि सर्टिफिकेट ऐं इनामनि सां नवाज़ियो वेंदो। रिपोर्ट राहब गाओ, इब्रा न्यूज़, कराची।